अल्लाह जे ना 1000 जो नोट दे बाबा, अल्लाह जे नाते 1000 जो नोट दे बाबा, अल्लाह जे नाते 1000 जो नोट दे बाबा, अल्लाह जे नाते। खैर ताए बाबा 1000 रुपयो तो घुरी एवज़ो पइजी वियो अथी छा? एवज़ो हुजे आबा मिंथ मेड़ करे बख़्शाए वञा हा। ही हुन खां ॻाल्हि ॾुखियो आ। छा बाबा? इमरान खान असां फ़क़ीरनि ते टैक्स लाई आहे। असां वक़्त ते 5 लाख रुपया अदा न करे सघंदासीं त असांखे हिन मुल्क खां निकाली ॾेई छॾींदो। बाबा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ मां तोखे 1000 रुपयो ॾियां थो। बाबा अल्लाह तुंहिंजा बेड़ा ई पार कंदो। अल्लाह तोखे 4 ज़ालूं ॾींदो। बाबा न सां चिरण लाइ हिकु बि खोड़ आहे। 4 खे छा कंदासीं? Oh no! बिहो रख पैसा। इमरान खान जी टैक्स लाइ न तो जहिड़े बदमाशनि खे थो ॻोल्हियां जेके अंधनि जा पैसा फुरे वेंदा आहिनि। कहिड़ा? मां मोहम्मद मलूक पुलिस ऑफिसर आहियां। रख पंहिंजा पैसा ऐं सारा पंहिंजो सामान बि रख। माफ़ी सर, पंहिंजो सामान रख ऐं 100 दफ़ा कनकोशी कर। मुझे सामान सर। हल थाणे में खणी वञजांइ। हल हाणे निकिरण जी कर। हल असां पाण बदमाश वरी हे असां खां फुरण आया आहिनि। दे अल्लाह जे नाते 1000 रुपयो बाबा, अल्लाह जे नाते 1000 रुपयो दे बाबा, अल्लाह जे नाते। छाड़े फ़कीर हाणे एक्टिंग के हिसाब कर। हाणे मूंखे पैसा ॾे त पोइ हलूं। बसि घर टाइम थी वियो आहे, शाम थी आहे। टाइम खोट हे वठ पैसा। हे 100 रुपयो। 100 रुपयो 200 रुपयो तेल जो ख़र्चो आहे। रोज़ डेली ईंदा वेंदा आहियूं। हे 100 ते छा थींदो? गुलण सीज़न नाहे, धंधनि में मंदी लॻी पई आहे। हर कंहिं माण्हू वटि माफ़ कराइण जी लेसन ठहियल आहे। फ़कीर मूंखे तो ते एतबार न आहे। बसि मूंखे तलाशी कराए। बसि मूंखे एतबार न आहे। ठेप बि तो वॾी ॻाल्हि आहे। तोखे दोस्त ते एतबार नाहे। मूंखे तलाशी कराए। मूंखे एतबार न आहे तो ते। त पोइ मां बि तलाशी करणु कोन ॾींदुसि। सॼो ॾींहुं उस ते सड़ा मां ऐं खाए तूं। फ़कीर तूं इहो विसारी थो त ही जाइ बि मुंहिंजी आहे। हिते मां पिणंदो हुउमि ऐं हिन मंज़िल ते बि तोखे मां आंदो आहे। ही कटोरो ॾेई करे। गुलण ही जाइ तुंहिंजी आहे न, हुनुर त मुंहिंजो आहे न। ही तूं जाइ पाण वटि संभाले रख ऐं मां हलाए थो वरी कंहिं ॿी जाइ ते।